अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु आउं तव्हांखे ॾेखारियां थो असांजो सिंधी हुनुर सूसी। ही दोस्त राणीपुर जा आहिनि ऐं लियाकत अली मलाह। ही पुराणो कमु आहे हिननि जो, जेको हाणे बसि चंद इहे माण्हू आहिनि जेके ही कमु कनि था। हाणे ही नौजवान पंहिंजा ॿिए ॾाॾे जी किरत खे अञा संभालियो वेठो आहे। ही ठाहे पियो मुख़्तलिफ़ धागनि सां सूसी। घणे अरसे खां पियो ठाहीं बाबा? साईं मूंखे तक़रीबन 15 साल थी विया आहिनि। अच्छा, 15 सालनि खां पोइ मां पहिरियों ॻोठ कमु कंदो हुउमि। जी जी। मुंहिंजो वाल साहिब आहिनि मला आहे, साहिब ॾिनो मला, बिल्कुलु। ॻोठ अंब शरीफ़ आहे, तालको सोबेदरो माशाअल्लाह। आहियूं। सिटको वारनि असांखे घुरायो आहे हिते, असांखे त रखियो अथनि। माशाअल्लाह, कमु करियूं था पिया हिते। सलाम आहे सिटको वारनि खे। माशाअल्लाह, हमीद आख़ुन साहब ऐं हुनजी टीम जेके हिन कम खे ज़िंदा रखियो वेठा आहिनि। हिते असां वटि हथ जो जेको बि हुनुर आहे, इहो सिटको वारा माशाअल्लाह हिननि जी हिमत अफ़ज़ाई कनि पिया सभई। ऐं ज़बरदस्त मौला कंदो त हीउ कमु पोइ तारीख़ में बची वेंदो हलियो हमेशह। बिल्कुलु। ही लुंगियूं बि ठाहींदा आहिनि, लुंगियूं, लोयूं, खेस। हीअ असांजो आहे सिंधी ॻोठ, जंहिंमें ही हमीद आख़ुन साहब संदसि टीम सिटको वारनि जे तावन सां ई वीचारा असांजा आहिनि हुनुरमंद। तमामु सुहिणो कमु अथनि। कमु बि बची वेंदो हलियो, हिननि जी बि हौसला अफ़ज़ाई, हिमत अफ़ज़ाई थींदी। साहिब ख़ान छा करे हाणे? साईं उहो ॻोठ कमु कंदो आहे, लुंगी ठाहींदो आहे हुते। ॻोठ लुंगी ठाहींदो ॻोठ। लुंगी ठाहींदो आहे हुते। घणनि ॾींहंनि में हिकिड़ी ठाहे वेंदो ई तो? हे 2 मीटर रोज़ ठहंदा आहिनि। 2 मीटर? हा, 2 मीटर। माना घणनि ॾींहंनि में पूरो थिए? घणनि मीटरनि जो ताकियो हूंदो आहे? ही हूंदो आहे 18 मीटर जो। माशाअल्लाह, ज़बरदस्त। रोज़ 2 मीटर ठहंदा। सही। ये तव्हां हीअं किल में ॿधबो आहे, हिन जा रंग हीअं जेको आहिनि सो ये खोले वधी शर्मा खोले व्यवहार करे वरी हलाइबो आहे। हाणे या पूरी थियण आई आहे हिते। हीअ हिनखे आॾाणो चइबो आहे न? हा, हिनखे खड़ी चइबो आहे। खड़ी चइबो आहे। आॾाणो ॿी शइ आहे। आॾाणो ॿी शइ आहे। सही। खड़ी आई आहे हथ जी। माशाअल्लाह माशाअल्लाह, मौला सलामत रखे तव्हांखे। ज़बरदस्त ज़बरदस्त। बिल्कुलु बिल्कुलु। मौला सलामत रखे तव्हांखे। माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। सिटको वारनि जो बहितरीनु कमाई। ऐं आस्ते आस्ते सभु जेके बि हथ जा हुनुर आहिनि हिते, पंहिंजो कुंभर ऐं ॿिया कमु करण वारा, अजरक, लोई, लुंगी, टोपी, खेस, सभु कम हिते आस्ते आस्ते थियनि पिया। चऊं अदा तुंहिंजी महिरबानी, साथ सलामत सदाईं गॾु यारी मदद।